जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 22 अक्टूबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास शुक्ल पक्ष जी अष्टमी तिथि दुर्गा अष्टमी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे हलणो आहे, न त कार्यस्थल ते या घर में वाद विवाद या मतभेद थियण जी ऐं हुन सां अपमान थियण जी आशंका आहे। त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। हुननि जो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, पर हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु पखियुनि खे कुछ न कुछ खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते ऐं घर में माहौल तमामु सुठो मिलंदो। हुननि जो मन अॼु तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। हुननि जो स्वास्थ्य भी सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे वाहन तमामु ध्यान सां हलाइणो आहे, न त कोई अकस्मात घटना जो सामनो थी थो सघे। त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकम वंदनात् मृत्योर्मोक्ष यमामृतात् इहो चई करे निकिरंदा त भगवान शिव तव्हांजे मथां असीम कृपा बरसाईंदा। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते ध्यानु ॾियणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो, तॾहिं तमामु आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। अटकियल कोई कम भी पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो, तॾहिं आनंद सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या प्रॉपर्टी में इन्वेस्ट करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी या अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। त हिसाब किताब में भी अॼु ध्यानु ॾियणो पवंदो। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां सुठो व्यवहार ठाहे रखणो आहे, न त हुननि सां कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी हलंदा त बहितर रहंदो। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। अॼु मां दुर्गा जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते पद उन्नति यानी व्यापार में वाधारो थियण जी, कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। मन अॼु ख़ुशि रहंदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, तॾहिं उत्तम रहंदो।
अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। नवरात्रि में भोग। अॼु अष्टमी जो ॾींहुं, अठो नवरात्रो। अॼु स्नान इत्यादि करे पंहिंजे मंदिर में घी जो ॾीओ ॿारे करे पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे परिवार जे लाइ सुख समृद्धि वधंदी रहे, असांजे घर जो परिवार जो वंश वधंदो रहे ऐं कोई बि चिंताऊं न हुजनि, हुन जे लाइ मां दुर्गा जे अॻियां नारियल अर्पण कंदा। थी सघे त घर में हवन कराईंदा। हवन कराइण खां पोइ उहो नारियल तोड़े करे सभिनीनि में प्रसाद वितरण कंदा। साण ई साण दुर्गा चालीसा जो पाठ करणु, कवच जो पाठ करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो। जंहिं माण्हुनि नवरात्रनि जो व्रत रखियो हुयो, मां आशा थो कयां मां दुर्गा तव्हां सभिनीनि जी मनोकामना पूरी करे सभु विघ्न दूर कनि, सभिनीनि जे घर में अन्न ऐं धन जो वास रहे, इहा ई मां कामना थो कयां। अॼु जो जेको शुभ रंग आहे उहो आहे पर्पल कलर। त पर्पल कलर जी काई ना काई शइ माथा के चाढ़ण, साण ई साण पाण धारण करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रिया जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी कैरियर ग्रोथ में जाम अड़चनियूं थियूं अचनि। त रिया जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हर जुमे जे ॾींहुं काई ना काई वाइट शइ जो दान करण सां तव्हांजा सभु विघ्न दूर थी वेंदा ऐं कैरियर में बि ग्रोथ थियणु चालू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।